अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा की सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। ISPR मूजिब ख़िते की सूरतयाल, बॉर्डर मैनेजमेंट और अंदरूनी सिक्योरिटी की सूरतयाल जो जायज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी हुकूमत नेब चेयरमैन की मुक़ररी बाबत नेब तरमीमी ऑर्डिनेंस सुभाणे आणण जो ऐलान करे छडियो। बिजली जो सीज़नल पैकेज मंजूर। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण आहे त नेब चेयरमैन की मुक़ररी बाबत ऑर्डिनेंस मुकम्मल थी चुको आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां नेब चेयरमैन की मुक़ररी बाबत मुशावरत न कंदासीं। गैस जो घट इस्तेमाल कंदड़ वाहिपेदारनि खे बिजली के फी यूनिट ते 70 रुपया रियायत ॾिनी वेंदी। नयन आदमशुमारी मुकम्मल थियण खां पोइ नयूं तकबंदियूं कई वेंदियूं। आदमशुमारी में जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करे नादरा की मदद हासिल कई वेंदी। पेंडोरा पेपर्स की जांच लाइ शुरुआती तौर ते हिकु सेल कायम कयो वियो आहे। स्कैंडल की शफ़ाफ इंक्वायरी कई वेंदी। जेको भी ॾोही साबित थींदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कठपुतली हुकूमत साजिशन में रुधल आहे। असां आमरन जो मुकाबलो कयो। ही कठपुतली त कुछ भी नाहिन। जियाला आख़िरी जंग वढ़ण लाइ तैयार आहिनि। असांजा जियाला नंढी चूंड में इमरान खान जो मुकाबलो करण लाइ तैयार आहिनि। इमरान खान ॿुधाए त 1 करोड़ नौकरियों ऐं 50 लख घर किथे आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोटली में चूंड जलसे के ख़िताब। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा सां सऊदी सामूंडी फ़ौज के वाइस एडमिरल फहद बिन अब्दुल्लाह अल गफ़ाली की मुलाकात। गडियल दिलचस्पी के मामलन, ख़िते की सलामती, फौजी और मैरीटाइम सरकार ते ख़यालन की ॾेवट कई वई। आर्मी चीफ जो चवण आहे त पाकिस्तान और सऊदी अरब जा गहरा वेझा और तारीख़ी लाॻापा मज़बूत पार्टनरशिप में बदली चुका आहिनि। वकील और अदालत एक ही इदारे जो हिस्सो आहिनि। वकीलन बिना अदालत और अदालत बिना वकील नथा हली सघनि। कोरोना के करे वकीलन के ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पियो। बार और बेंच विच में लाॻापन में बहितरीअ की ज़रूरत आहे। असां वकीलन जा मसइला हल करण की कोशिश करे रहिया आहियूं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलजार अहमद जी लाहौर में पंजाब बार काउंसिल की तकरीब में ख़िताब। सिंध काबीना 15 अक्टूबर का कणक 1950 रुपया फी मण के हिसाब से जारी करण की मंजूरी ॾेई छॾी। मोटर व्हीकल रूल्स में तरमीम की भी मंजूरी ॾिनी वई। तरमीम ज़रिए मोटरसाइकिल के हिफ़ाज़त तौर पासे वारो आईनो लगाइण लाज़मी हूंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि थियल इजलास में मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर हुसैन शाह के मुख़्तलिफ़ नालन के मुतासिरन की बहाली ते इजलास के ब्रीफिंग। वज़ीरन मुख़्तलिफ़ तरक्याती मनसूबन बाबत इजलास के ब्रीफिंग ॾिनी। इस्लामाबाद में पाकिस्तान मेडिकल कमीशन की हेड ऑफिस ॿाहिरां यंग डॉक्टर्स जो मुतालबन की मञता लाइ एहतिजाज। पुलिस पारां डॉक्टरन ते लठियुनि ऐं डंडन जो वसकारो। ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल, केतिरा ई डॉक्टर ज़ख़्मी। मुज़ाहिरीन पारां पुलिस एहलकारनि ते पथराव। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। डॉक्टरनि चिताव ॾिनो आहे त मुतालबा तस्लीम न कया विया त श्रीनगर हाईवे ब्लॉक करे छॾींदासीं। PMC अमलदारनि खे अमली क़दम खणणा पवंदा।